बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो, अॼु असां नून गुने वारा पेश वारा आवाज़ पढ़ंदासीं। पहिरीं उचार पढ़ंदासीं, उन खां बाद में वरी आवाज़ कढंदासीं। पहिरीं अचो त असां गॾिजी उचार पढ़ूं। नून गुने वारा पेश सां। अलफ नून पेशो बे नून पेशो बे नून पेशो भे नून पेशो ते नून पेशो थे नून पेशो टे नून पेशो थे नून पेशो से नून पेशो पे नून पेशो जीम नून पेशो ये नून पेशो झे नून पेशो ने नून पेशो चे नून पेशो छे नून पेशो हे नून पेशो खे नून पेशो दाल नून पेशो धे नून पेशो दे नून पेशो दे नून पेशो दे नून पेशो जाल नून पेशो रे नून पेशो रे नून पेशो जे नून पेशो सीन नून पेशो शीन नून पेशो स्वाद नून पेशो ज्वाद नून पेशो तुवे नून पेशो जुवे नून पेशो ऐन नून पेशो गैन नून पेशो फे नून पेशो फे नून पेशो काफ नून पेशो काफ नून पेशो खे नून पेशो गाफ नून पेशो गे नून पेशो घे नून पेशो ङे नून पेशो लाम नून पेशो मीम नून पेशो नून नून पेशो णे नून पेशो वा नून पेशो हे नून पेशो हमजो नून पेशो ये नून पेशो ये हुआ नून गुने जे पेशनि जा उचार। उचारनि खे पहिरीं तव्हांखे इहो ॿुधायां त अखरनि जा नाला ज़रूरु अचणु घुरिजनि। जेसिताईं अखर जो नालो न ईंदो तेसिताईं ख़बर न पवंदी त उन सां कहिड़ो पोयों आवाज़ में लड़ा मथां छा अथसि, कहिड़ो ज़ेर अथसि, ज़बर अथसि, पोयां नून अथसि, वाह अथसि, हे अथसि। पर जेसिताईं तव्हांखे इहा ख़बर हुजे त अलफ़ या हिननि जा जेके सिंधी पटीअ जा नाला आहिनि उहे तव्हांखे अचणु घुरिजनि। जेकी अलफ़ बे जे 52 निशानियुनि मां हर हिकु निशानीअ खे अखर चइबो आहे। हीअ अखर आहिनि, हीअ माना अलफ़ हिन जो नालो आहे, बे हिन जो नालो आहे, बे हिन जो नालो आहे, शीन हिन जो नालो आहे, लाम हिन जो नालो आहे, ये हिन जो नालो आहे। अहिड़ी तरीक़े सां ई असां तव्हांखे अखर मां पहिरीं पढ़ण खां पहिरीं इहो ई पढ़ंदो आहियां त उन अखर जो नालो खणंदो आहियां। जीम नून पेश ज। हाणे जेकॾहिं मां जीम नालो अखर जो न खणंदुमि त ख़बर न पवंदी त हीउ जीम आहे या दाल आहे या सीन आहे।
इन जे लाइ पहिरीं असांखे लाज़मी आहे त असांखे अखरनि जा नाला अचणु घुरिजनि। उन खां पोइ वरी हाणे असां ठाहींदासीं लफ़्ज़। लफ़्ज़ माना जेसि ताईं लफ़्ज़ ठहंदा आहिनि आवाज़नि मां, आवाज़ माना 2 4 3 जेसि ताईं पाण में मिलंदा न तेसि ताईं लफ़्ज़ न ठहंदो। उन जे लाइ ही आवाज़ आहिनि, आवाज़नि खे ॻंढे ऐं लफ़्ज़ ठाहिबो आहे। सिंधी अलफ़बे जे 52 अखरनि जे नालनि खां बाद में वरी आवाज़ निकिरंदा आहिनि। उहे आवाज़ पाण में 2 3 4 मिली लफ़्ज़ तयारु थींदो आहे। लफ़्ज़ मां वरी पोइ जुमिलो ठहंदो आहे, उहो असां तव्हांखे अॻिते पोइ ॿुधाईंदासीं। पहिरीं असां पढ़ंदासीं लफ़्ज़ ठाहिण। जीअं मिसाल जी ॻाल्हि, ज़बर वारो हुजे हा पेश वारो हुजे हा ख़ाली त पोइ उहे ॿिया ठहंदा। पर हाणे असां अॼु पढ़ी आहे नून गुने वारी, नून गुने मां ई लफ़्ज़ ठाहींदासीं। हे आहे, हिन अखर जो नालो आहे बे, हिन जो नालो आहे नून, ऐं मथां निशानी अथसि पेश जी। बे नून पेशो ब, आवाज़ निकितो ब, डे पेशो ड, ब ड, ब ड। ॿ आवाज़ पाण में मिली हिकिड़ी शइ जो नालो ठहियो जंहिंजो नालो आहे बुंड। उन खां पोइ आहे सीन, सीन नून पेशो स, दाल ज़बर द, रे पेशो र, स द र। 3 आवाज़ पाण में मिलिया जेके लफ़्ज़ ठहियो सुंदर, सुंदर। फे नून पेशो फ, दाल ज़बर द, णे पेशोण। हाणे 3 आवाज़ मिलिया फ द ण, माना पोयां जेके आवाज़ आहिनि उहे ज़बरुनि जा आवाज़, फुंदण पेश जो आवाज़ आहे पोयों। पहिरीं फ फ द ण, द जेको आहे ज़बर जो आवाज़ आहे, ण ण जेको आहे सो ण पेश जो आवाज़ आहे। फ द ण 3 आवाज़ मिली पाण में लफ़्ज़ ठहियो फुंदण। अहिड़े तरीक़े सां हींअर पढ़ंदासीं नून गुने जे पेश वारा आवाज़। ब ब भ त थ ट ठ स प ज ॼ झ ञ च छ ह फ द ध ॾ ढ ढ ज़ र ण ज़ स श स ज़ त ज़ अ ग़ फ फ क क ख ग ग घ ङ ण म न ण व ह हमज़ य। इहे हुआ उचार नून गुने जा पेश वारा जेके असां हींअर पढ़ियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।